एक फ़कीर दरिया जे किनारे वेठो हुयो। कंहिं अची पुछियुसि त इते छो वेठो आहीं, कहिड़े इंतज़ार में वेठो आहीं। फ़कीर चयो त ही दरिया, जॾहिं ही दरिया पूरो थी वेंदो, जॾहिं ही दरिया ख़त्म थी वेंदो, जॾहिं ही दरिया वही सुक करे वेंदो, त मां हिन दरिया मां टपी वेंदुसि। साम्हूं वारे चयुसि, ही छा पियो चवीं? ही दरिया ख़त्म थींदो ऐं सुकंदो ऐं पोइ तूं हितां गुज़र कंदे। मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। फ़कीर चयुसि, मूंखे बि ॻाल्हि कोन सम्झ में थी अचे जो तव्हां नौजवान हमेशह चवंदा आहियो त मां कामयाब थींदुसि, मां हिकिड़े ॾींहुं अमीर थींदुसि, मां हिकिड़े ॾींहुं करोड़पति थींदुसि ऐं हिकिड़े ॾींहुं मुंहिंजूं फैक्ट्रियूं हूंदियूं, मां एतिरो कामयाब इंसान थींदुसि, ऐं पोइ छो गिव अप करे वेंदा आहियो? ईअं चई छाजे खां भॼी वेंदा आहियो? सेम मिसाल तव्हांजो ऐं हिन दरिया जो बि आहे। जॾहिं इंसान कामयाब थियणु चाहींदो आहे, जॾहिं इंसान कंहिं मंज़िल ते पुॼणु चाहींदो आहे, त सेम इन फ़कीर वांगुरु इन दरिया जो इंतज़ार कंदो आहे त इहो दरिया सुके ऐं मां इन दरिया तां गुज़रां। तव्हां बि ईअं ई चवंदा आहियो त कामयाबी जे लाइ मूं वटि पैसो अचे त मां कामयाब थियां। दोस्तो, कामयाबी जे लाइ पैसो शर्त न आहे। इहा इंसान जी हिकिड़ी मिसकंसेप्शन आहे जो इंसान सोचींदो आहे त मूं वटि पैसो आहे त मां अमीर थी सघां थो, अदरवाइज़ मां अमीर नथो थी सघां। न, कॾहिं बि न। अगरि तोखे कामयाब थियणो आहे, अगरि तोखे अमीर थियणो आहे, अगरि तोखे कंहिं मुक़ाम ते पुॼणो आहे, त तोखे इन दरिया जो इंतज़ार न करणो पवंदो। तोखे ज़ीरो खां स्टार्ट वठणो पवंदो, तोखे शुरू त करणो पवंदो। पोइ ॾिस मंज़िल किथे थी पुॼे। पहिरियों इहे शक जी दीवार ख़तमु कर, पहिरियों इहे जेके रुकावटूं अथई इहे ख़तमु कर। पहिरियों तोखे शुरूआत करणी पवंदी। जेतिरे ताईं तूं शुरूआत न कंदे, इहा ई त तुंहिंजी रुकावट आहे जेका तोखे कामयाब थियण खां झलियूं बीठी आहे। अगरि तोखे कामयाब थियणो आहे, अगरि तोखे कंहिं मंज़िल ते पहुचणो आहे, अगरि तोखे दुनिया जो अमीर तरीन इंसान थियणो आहे, त दोस्त तोखे पहिरियां स्टार्ट वठणो पवंदो, तोखे शुरू करणो पवंदो। इन फ़कीर वांगुरु तोखे इंतज़ार न करणो पवंदो त ही दरिया पूरो थिए त मां कामयाबी जे सफ़र ते निकिरां। अगरि इहो दरिया हले थो त इन हलंदड़ दरिया मां तोखे रस्तो कढणो पवंदो। तोखे कामयाबी जे लाइ हिकु स्ट्रगल करणी पवंदी। उन रस्ते ते तोखे गामज़न थियणो पवंदो ऐं पोइ इंशाअल्लाह कामयाबी त मिलणी ई आहे। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।